अदा सिंधी ॾे ख़बर हिन वक़्तु एतिरो कुझु थिए पियो पर क़ौम ते आख़िर इन जो असरु छो नथो पवे? अदा अॻु में क़ौम ते कंहिं शइ जो असरु पियो आहे जो हिन मुआहिदे जो पवंदो? शहर वसीला ज़मीनूं रोड रस्ता प्लॉट्स एतिरे क़दर जो सिंधु दरिया बि तबाह थी वियो पर क़ौम ते को असरु पियो? जेको कुझु थिए पियो चुपचाप थियण ॾियो। असांखे संभालण लाइ असांजा आका वेठा आहिनि। ख़ुदि मुख़्तियारी महिनत घुरे थी, ज़हनियत घुरे थी ऐं इहो कमु असांखां पुॼंदो कोन। इन खां बहितर आहे त हलो कंहिं वॾेरे जी औताक वसाए ठठ सां चांहि पी 2 गिरा मानी जा हणी मुछनि खे वट ॾेई शहर में ॿाहणी हलूं। थर जो माण्हू बुख मरे या उतर में को क़तल थिए असांजो छा वञे? ज़िंदगी त अनमोल आहे न, पाण इहा था जीऊं। असांखे इहो सोचणु खपे त असां माल कीअं कमायूं। क़ौम धरती सां असांजो छा वञे? जॾहिं असां बुख ते हूंदासीं पोइ छा इहा क़ौम असांखे घर अटो पहुचाए ॾींदी? या जॾहिं वॾेरनि जा माण्हू घर ते घेरो कंदा छा तॾहिं इहा क़ौम बचाईंदी? यकीन कयो हिते 80% माण्हुनि जी इहा ई सोच आहे ऐं इन सोच जे सहारे असांजा माण्हू पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारनि पिया। नाकाम सियासत असांजा लाह कढी छॾिया आहिनि पर नोट कयो त हर माण्हू इन सियासत में एतिरो त जकड़जी वियो आहे जो आम माण्हुनि जा अज़ाब केरु महसूस ई नथो करे। पर सियासत जी हर एक्टिविटी ते ट्रेंड हलनि था। ॿियो ठहियो रमज़ान में न बिजली न गैस, शयुनि जा अघ आसमान ते कल्टियूं हणनि पिया पर असांखे 24 कलाक ज़हन में इहो आहे त फिलाणे सियासतदान कहिड़ो बयानु ॾिनो आहे। अदा हिन तवील ग़ुलामी न सिर्फ़ु असांजे माॻनि खे तबाह कयो आहे बल्कि असांजे ज़हननि खे बि खंडर बणाए छॾियो आहे। उहे खंडर जेकी सदियुनि जी तबाही जा आसार पधरा कनि था। इल्म अकल शऊर ऐं ख़ुदमुख्तियारी जी ॻाल्हि न कयो। अॼु बि असांजी हैसियत उन्हनि ज़र ख़रीद ग़ुलामनि जी आहे जिन्हनि जी ज़बान मां निकितल हर लफ़्ज़ खे तोड़ियो वेंदो आहे। इल्म हुजे हा त वसीलनि ते नीलामी जो बाज़ारूं न लॻनि हा। अकल हुजे हा त अहिड़ा नाहिल असांजा आका न हुजनि हा। शऊर हुजे हा त अहिड़ी ग़ुलामी ते शर्म अचे हा। ऐं जेकॾहिं ख़ुदमुख्तियार हुजूं हा त सच लिकाइण लाइ कूड़ ॻाल्हाइणो न पवे हा। एतिरा ई आज़ादु आहियो त वोट पंहिंजी मर्ज़ी सां ॾेई ॾेखारियो। ॻोठ जे वॾेरे तक जे MP या कंहिं वज़ीर अॻियां हक़ीक़तूं बयानु करे ॾेखारियो। ॿिए ॾींहुं थाणे ते हूंदा या कंहिं अख़बार में। पर अदा सिर्फ़ु ॻाल्हियुनि मां त कुझु कोन थींदो न। हिते अमली कम जी ज़रूरत आहे। कहिड़ा अमली कम अदा? 2 झंडा खणी रोडनि ते टायर सारण खे तव्हां अमली कम सम्झी इनकलाब जी अलामत सम्झो था त कोशिश करे ॾिसो। इन्हनि अमलनि सां त हद जे SHO ते बि को असरु नथो पवे। तख़्त किथां किरंदा? ज़हन ठाहियो जिस्म पाण ई बाग़ी थी वेंदा। बाक़ी इहे ई ज़ंगीर ज़हन खणी रोडनि ते एहतजाज करण जो मतिलबु कपिड़नि खां बग़ैर मेकअप करण बराबरि आहे। नारा हणण खां पहिरीं ॻाल्हाइण सिखो, ॻाल्हाइण खां पहिरीं सोचणु सिखो। हक़ जी दावा पोइ कजो। पहिरीं इहा ॼाण रखो त तव्हांजा हक़ आहिनि कहिड़ा। यादि रखो त ज़हनी तब्दीली जी इब्तिदा समाजी तब्दीली जो बुनियादु रखे थी। इहो मुमकिन ई नाहे त इंसान जी ज़िंदगी उनजी सोच खां मुख़्तलिफ़ हुजे। इंसान उहो ई आहे जेको हू सोचे थो। असांजी सोच जिन ख़्यालनि खे पैदा कयो आहे उन्हनि ख़्यालनि ई असांखे अहिड़ो माहौल ॾिनो आहे। असांजे अज़ीम दिमाग़नि में अॼु बि जीअ जहिड़ा लफ़्ज़ फिरनि था। असांजा वजूद अॼु बि साल में सभ खां वधीक मेला घुमनि था ऐं वरसियूं मल्हाइनि था। असांजा ज़हन अॼु बि मुर्शिदनि जी करामतनि जा आदी आहिनि। कारो धागो असां लाइ निजात ऐं गिची में तावीज़ असांजा वाली आहिनि। हर अज़ाब नसीहतनि जे ज़िमे चई आख़िरत जे हिसाब जो इंतज़ारु कयूं पिया। सोच ते बंदिश, सफ़र ते बंदिश, सच जे हर लफ़्ज़ जो हिसाब ॾींदा आहियूं ऐं पोइ बि फ़ख्र सां चओ था त असां ग़ुलाम न आहियूं। असांखे हर रोज़ मारियो वञे थो ऐं वरी ज़िंदा करे वोट वरितो वञे थो। जॾहिं असांखे असांजे हालतुनि जी ख़बर न आहे पोइ कहिड़े इनकलाब जो इंतज़ारु कयो पिया। मरीज़ बीमारी जो इलाज तॾहिं कराईंदो आहे जॾहिं हू पाण खे बीमार महसूस कंदो आहे। असां त इन्हनि हालतुनि में बि मौजू मानियूं पिया। पोइ तब्दीली जी ज़रूरत कहिड़ी आहे? असांजो मिसाल अज़ीम कहाणीकार काफ़का जी लिखियल कहाणी ॻिज वांगुरु आहे जंहिंमें हिकु ॻिज हिकु शख़्स जे पेरनि जो गोश्त पटे खाई रहियो हो। कुझु देर खां पोइ हिकु ॿियो शख़्स उतां गुज़रियो ऐं इहो ॾिसी उन शख़्स खां पुछणु लॻो त तूं ॻिज जो इहो ज़ुल्म छो पियो बर्दाश्त करीं? उन शख़्स जवाबु ॾिनो त मूं हिन खे पाण खां परे धिकण जी कोशिश कई, हिन खे मारण जी बि कोशिश कई पर ही न मुड़ियो ऐं आख़िरकार मूं इहो फ़ैसिलो कयो त इन खां अॻु जो ही मुंहिंजे चहिरे ते हमिलो करे इन खां बहितर आहे त आऊं पंहिंजे पेरनि जी कुर्बानी ॾेई छॾियां। इहा साॻी कुर्बानी असां सॼनि खां ॾींदा पिया अचूं। वजूद खे बचाइण लाइ पेरनि खे कुर्बान कंदा पिया अचूं पर असांखे इहा ख़बर नाहे त मंज़िलूं सफ़र जे बुनियाद ते मिलंदियूं आहिनि ऐं सफ़र जी पुॼाणी वेहण सां न बल्कि हलण सां वजूद में ईंदी आहे। इहो ई सबबु आहे जो असां हक़ीक़ी तौर ते अॼु ॾींहं ताईं मंज़िल तरफ़ सफ़र न करे सघिया आहियूं छो त असां पंहिंजनि पेरनि खे कुर्बान करे छॾियो आहे। हाणे बसि ज़ुल्म खे बर्दाश्त कयूं पिया जी ज़िंदगी बचाए सघूं। पंहिंजा ॾुख विसारण लाइ ॿियनि जे तकलीफ़ुनि मां मज़ा वठण जी कोशिश कयूं पिया। जॾहिं ॿियनि जूं तकलीफ़ूं असांखे राहत बख़्शनि पोइ छा ज़हन इन ॻाल्हि ते आमादा थींदा त सभु सुखिया हुजनि? हिन अज़ाब मां निकिरणु मुश्किल ज़रूरु आहे पर नामुमकिन नाहे। पंहिंजी हैसियत खे तस्लीम कयो। निजात जा रस्ता हज़ार मिली वेंदा। शेज़ोफ्रेनिया हिकु अहिड़ो दिमाग़ी मर्ज़ आहे जंहिं जूं केतिरियूं ई अलामतूं आहिनि जीअं हक़ीक़तनि जो अहसासु न हुजणु, मनफ़ी सोच रखणु ऐं जज़्बनि जे इज़हार खां महरूमी शामिल आहिनि। शेज़ोफ्रेनिया यूनानी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे तक़सीम थियल दिमाग़। ही बीमारी हिकु दफ़ो लॻी वञे त पूरी ज़िंदगी इन जो असरु रहंदो आहे ऐं मज़े जी ॻाल्हि इहा बीमारी उन माहौल जे करे पैदा थिए थी जंहिंमें इंसान पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो।
नथो। सितम ज़रीफ़ी चओ या हुक्मराननि जी चालाकी, पर अॼु असांजी अक्सरियत इन मर्ज़ में मुब्तला आहे। असां हक़ीक़तनि जो मुक़ाबिलो नथा करे सघूं, छो त असांखे हक़ीक़तनि जी ख़बर ई नाहे। असां जज़्बनि जो इज़हार नथा करे सघूं, छो त असांजे दिमाग़नि में उहा क़ुवत ई नाहे। पर जेकॾहिं पंहिंजा नसल इन अज़ाब खां बचाइण चाहियो था त क़ुर्बानी पेरनि जी न बल्कि जहालत जी ॾियणी आहे, जंहिं असांजे वजूद खे बर्बाद कयो आहे। ख़याली दुनिया मां निकिरी हक़ीक़तनि जा हरम चूमे ज़िंदगी जा उहे सभु ज़िंदान ज़ाया करे छॾियो जिन्हनि अज़मतनि लाइ अज़ाब ॾे अज़ियतनि खे बि मुल्की शरीयत चयो आहे। यादि रखो त ॿियनि जे सहारे पलनि गैरत ते बदिलुमा दाग़ हूंदा आहिनि। आज़ादी ऐं सुकून सां जीअण बुनियादी हक़ हूंदा आहिनि, ऐं जेको ॿियनि जे टुकड़नि ते पले उहो इंसान न बल्कि पालतू जानवर हूंदा आहिनि।